नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठाणी में खबर ॾींदा हलूं त इलाज लाइ वॼाईंदड़ 8 क्लास जी शागिर्दाणी कैंसर वॻे में दम ॾेई छॾियो। न्याणी ख़ातून मलाह ज़िंदगी बचाइण ख़ातिर अपीलूं कंदी रही पर कंहिं बि दाह न ॿुधी। तव्हां कराची विया हो, तव्हांजो इलाज छा थियो? कराची विया हुआसीं, असांखे मोकिलियो वियो कराची, पर को बि इलाज कोन थियो हुते। असां मनी हुते हुआसीं फुट पार्क ते, ॿ रातियूं गुज़ारियूंसीं, पर इहे मोटी आयासीं कराची मां घर। को बि इलाज कोन कयो वियो हुते असांजो मुंहिंजो। अच्छा, तव्हांखे छा चयनि? कुझु बि कोन चयो बसि। अच्छा, हाणे तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? हाणे मां चाहियां थी मुंहिंजो सही तरह सां कोई इलाज थिए त मां वरी पढ़ी सघां। जीअं वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।